सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। कुदरती नेचर के सामू रखी करे हलणो आहे जहिड़ो मालिक बणायो आहे उन पथ जे लाइ थोड़ी सी संभाले हलणो पवंदो आहे। जीअं असां चयो साईं जो मिसाल वरितोसीं, असां चऊं जे वचन शक्ति, पर वचन शक्ति उन केतिरी तपस्या कई हूंदी, केतिरो पाण खे संभालियो हूंदो, कॾहिं उहो त ॾिसूं। भई हर चीज खे हिकु हिकु अखर खे तोरे तके समझी करे ॻाल्हाइण, हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ी सां हिकिड़ो लफ़्ज़ बि न निकिरे जेका पंहिंजी चाहत वारो हुजे त पंहिंजो पाण ते कंट्रोल थोरो आहे। इन गुमत बि कहिड़ी जीत थींदी आहे। जीअं असां कुझु बि खुले दिलि सां कुझु बि ॻाल्हायूं, लेकिन उनखे खुले दिलि सां ॻाल्हाइण जी बि कोन्हे। तंहिंजे करे उनजा पेर केतिरा त शुद्ध हूंदा जो जिते जिते वञण सां उते हरियाली थी वञे, वञण सां उते सभु कुझु मिली वञे। जीअं साईं जन ॾे पंचायत आई, चएसि असांजे प्रोग्राम जो साईं जन प्रोग्राम ॾिनो, वरी हफ़्तो खनि थियो वरी पंचायत मोती आई, चए साईं असां प्रोग्राम ॾिनो पर असांखे पाणी जी तकलीफ़ आहे ॾाढी, उहो गर्मी जी मौसम आहे, शायदि अॻे जीअं पाणी जो लोच दरिया उथलंदो, सभु खॾा खामा सभु भरिजी वेंदा, सभु पाणी उतो इस्तेमालु कंदा। चएसि हाणे पाणी उते आहे कोन, तंहिंजे करे तारीख़ फेरे करे ॾियो। साईं जन चयोसि दरिया जे करे फेरणो आहे, प्रोग्राम या ॿियो कुझु आहे? चए न सही उहो। चए चङो भला सभिनी चिठियूं लिखियूं अथव? अॻे आमतौर फोन वग़ैरह त हूंदा न, सभिनी चिठियूं लिखंदा जाॾे काॾे भई हे प्रोग्राम आहे। चए न सही हिनखे लिखियूं कोन्हे, वरी आयासीं। चए चङो हाणे जेको चिठी लिखियो न, पहिरीं चिठी दरिया शाह जे नाले ते लिखिजो, प्रशाद बि चिठी में लिखी करे ऐं दरिया शाह खे तो प्रोग्राम आहे मालिक अचे थो, तंहिंजे करे तूं बि अची करे दर्शन ॾे हुते, ऐं उनखे बि मनाई अचो। पोइ सभिनी खे मनायो, हे बि विया पहिरीं चिठी दरिया शाह जे नाले ते लिखियऊं, प्रशाद खयऊं, ऐं पोइ सभिनी पंचायतुनि ॾे ॿियनि जी चिठियूं लिखियऊं। त जीअं हे दरिया शाह बि चिठी विझी आया, प्रशाद बि ॾेई आया, त जंहिं ॾींहुं साईं जो प्रोग्राम हो, ठीकु उनखां 2 ॾींहं अॻु में उहो दरिया उल्टियो पलटियो खाधो, ऐं जीअं उल्टियो पलटियो खाधो जाॾे काॾे छारी छर थी वेंदे, जा सभु तरियूं सभु भरिजी वियूं, जेके खॾा खामा सभु भरिजी विया, ऐं हर तरफ़ पाणी पाणी थी वियो, जिते किथे हरियाली छाइजी वई। जंहिंजे हिकिड़े यापे ते पूरी प्रकृति बदिलजी वञे, नेचर बदिलजी वञे, त पोइ उनखे केतिरो पाण खे संभालणो हूंदो। उन्हनि एतिरो पाण खे संभालियो, असां सिर्फ़ु एतिरो संभालूं, ॿियो कुझु न, त असांजे मुंहं जो कुझु ग़लति न निकिरे, बसि एतिरो त असां संभाले सघूं था। उन्हनि एतिरो पंहिंजी ज़बान खे संभाले करे हलायो, उन्हनि एतिरो पंहिंजी अखी नज़र खे संभाले करे हलायो। असां बि थोरो थोरो उन ते थोरी प्रैक्टिस शुरू कयूं, थोरो थोरो अमल शुरू कयूं, पर अमल असांजो कामयाबु तॾहिं थींदो आहे जॾहिं असां में प्राण शक्ति ईंदी आहे, जॾहिं असांजो श्वास श्वास में शक्ति पूरे नस नस में भरिजी वेंदी आहे। ऐं इन जे लाइ असां नाम ध्यानु सिमरन ज़रूरु कयूं। छाकाणि जीअं चयोसीं अखियूं कन नक सभु साल मोकिलाए विया, कुझु बि न थियो, पर पिराणनि चयो मूंखे हिकु ॾींहं जी सिर्फ़ु छुटी ॾियो। सभिनी चयो तोखे हिकु ॾींहं जी छुटी छा, तूं 2 सेकेंड में तॾहिं असां वेंदासीं, अञा कुझु न रहंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे श्वासनि खे संभाले करे हलायूं, पंहिंजी ज़िंदगी जे क़दुर खे ॼाणूं। असां ज़िंदगी जे क़दुर खे ॼाणियोसीं, श्वास श्वास में सचे साईं जो सिमरन कयोसीं, असांजा पेर असांजो नस नस पूरो जीवन अहिड़ो शुद्ध थी वञो। असांजूं अखियूं हुजनि, पेर हुजे, नक हुजे, मुंहुं हुजे, ज़बान हुजे, उहो सभु कुझु शुद्ध थींदी वेंदी, ऐं असांजो पूरो जीवन शुद्ध थी करे असां सभु कुझु कंदे, घर परिवार कारोबार सभु सां हलंदे असां संसार में अहिड़ा बणिबासीं जो संसार जा बि सभु सुख मिलंदा,
ऐं अॻिते हली करे उन सचे साईं जी गोद मिलंदी असां हित बि ख़ुशि रहंदासीं हुत बि ख़ुशि रहंदासीं ऐं ॿई जहान तारे करे उन मालिक जी रहमत ताईं पहुचंदासीं। जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया उहो मौक़ो असांखे सिर्फ़ु पंहिंजी इंसानियत यादि ॾियारे थो त मालिक असांखे इंसान मालिक बणाए करे मोकिलियो आहे। हाणे असां सिर्फ़ु मालिक थियूं, असां अखियुनि जा बि मालिक हुजूं, असां सोच जा बि मालिक हुजूं, असां ज़बान जा बि मालिक हुजूं, असां हथनि पेरनि जा बि मालिक हुजूं। जिते असां चऊं उते हलनि ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि खे हलायोसीं असांजा कदम अहिड़ा थींदा जो संसार खे हरियाली ॾींदा वेंदा ऐं अॻिते वधी करे उन मालिक जी रहमत ताईं पहुचंदा। असां सभु कुझु पाए वठंदासीं। असांजी ज़बान एतिरी चङी हूंदी जो हर हिकु संसार में सभु खे चङी लॻंदी, असां इज़त पाईंदासीं। पर अॻिते वधी करे उन मालिक जी रहमत जा चरण छुई करे असां सभु कुझु शुद्ध थी वेंदासीं, पवित्र थी वेंदासीं। सॼे प्यार भरे मौक़े ते उन सच सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदा इन नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे पंहिंजो पाण खे अहिड़ो बणायूं जो उन पंहिंजो पाण खे महानता बख़्शी असांजे चरणनि में वेही करे उनजे आचरण ते अमल कंदे पंहिंजी ज़बान पंहिंजे अमलनि खे बहितर कंदा हलूं जो इंसान में जा असां महान बणिजूं ऐं उन मालिक ताईं पहुचूं।